बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माण्हू सब न सोना पखी सब न हंज कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बू बहार जी मानवारा हिन महफ़िल जा मोर साईं नूरमन सुमरो सदर जलाबद्दीन साईं एहसान जरवार डिप्टी जनरल सेक्रेटरी तहलका मातली ऐं मुंहिंजो मानवारो साईं हाजी शफ़ी सचो साहिबु ऐं साईं गुल हिमोपोटो साहिबु ऐं जेके बि स्टेज ते वेठल आहिनि जेके मुंहिंजा मौज़ूद आहिनि मुंहिंजा मथे जा मोर जेके उस्ताद पिनार में वेठल आहिनि सभिनी खे मुंहिंजो सिक भरियो सलाम। ॻाल्हाइण लाइ त असां वटि इलाही कुझु हो पर आउं सिर्फ़ु हिकिड़ो त असीं तक़रीबन शुगर जा मरीज़ आहियूं बुख जो बि टाइम आहे ऐं मुंहिंजे मान वारनि खे आउं सिर्फ़ु इहा शइ अर्ज़ु कंदुसि त नूर मोहम्मद जे रिटायर थियण खां पोइ असांजो ज़िलो आउं त सम्झां थो मुंहिंजे नज़रुनि में त यतीम थी वियो पर आउं हिन उमेदु रखां थो साईं अतीक सोलंगी मां ऐं मुंहिंजे ॿियनि ज़िले जे उहिदेदारनि मां त इनशाअल्लाह त सुठी कारगरी जेका अॻे भरियो साईं नूर मोहम्मद जो ख़ाल भरींदा। छो जो बदीन ज़िलो वधि में वधि असांखे मातली वारनि खे ॾुखियो लॻे थो छो जो असांजो 50 किलोमीटर मुफ़ासिले ते आहे असां कमु करण लाइ वञूं था। नूर मोहम्मद असांखे असां रुॻी फ़ोन ते चवंदा आहियूं नूर मोहम्मद हाज़िर हूंदो आहे। बहरहाल तहलके में मातली में एहसान जरवार बि सुठो कमु कयो असांखां सीनियर हो पेटल में पर साईं नूर मोहम्मद ऐं चवंदो हिकिड़ो नफ़ीस शफ़ीक जेको चइजे नाराज़ त मूं ॾिठी कोन जेको बि असांजो टेनूर हलियो आहे तंहिं विच में साईं खे थी सघे थो असीं नंढा आहियूं असां सां उहिदे में नंढा आहियूं बहरहाल साईं सां असां कुझु करे विया हूंदासीं इन जी बि साईं खां असां माज़रत वठंदासीं पर साईं तमामु शफ़ीक माण्हू हो। साईं जे लाइ मूं वटि इहे त साईं सवनि में सुझे ई न हज़ारनि में हुजे ई न लखनि में लभे ई न किरोड़नि में कोको साईं नूर मोहम्मद खे सलाम।